कासिम जे कत्ल जो मक़तल में था कातिल जशन मल्हायो हिन घोट जी माउ मरी न वञे। कासिम जे कत्ल जो मक़तल में था कातिल जशन मल्हायो हिन घोट जी माउ मरी न वञे। अरमान थोरा रे जीवा, अरमान थोरा रे जीवा, फरमान पुत्र परणायो हिन घोट जी माउ मरी न वञे। कासिम जे कत्ल जो मक़तल में था कातिल जशन मल्हायो हिन घोट जी माउ मरी न वञे। हथड़ले ते मेहंदी लगा